1960 वारे ॾहाके में पाकिस्तान अंदर शागिर्द तहरीकुन कम्युनिस्ट पार्टी ऐं खाबी धुर सां लाॻापियल तरक़ी पसंद अॻवाननि हिकु नई सियासी लहर खे जनम ॾिनो, जंहिं मुल्क जी सियासत जो रुख़ तब्दील करे छॾियो। फील्ड मार्शल अयूब ख़ान जी आमरियत 1958 खां 1969 ताईं जारी रही, पर 1967 खां 1969 वारो दौर संदसि हुकूमत लाइ सभ खां ॾुखियो साबित थियो। मुल्क अंदर महांगाई, सियासी पाबंदियुनि, जमहूरियत जी खोट ऐं मुआशी अणबराबरी ख़िलाफ़ अवामी बेचैनी तेज़ी सां वधण लॻी। उन्ही दौर में खाबी धुर जी तरक़ी पसंदनि, जमहूरियत पसंद सियासी कारकुननि, शागिर्दनि, हारियुनि ऐं ख़ासि तौर मज़दूर तहरीकुन अयूबी आमरियत ख़िलाफ़ हिकु सघारी अवामी तहरीक हलाई। ट्रेड यूनियन तंज़ीमुनि, कारखाननि, रेलवे, बंदरगाहुनि ऐं सरकारी इदारनि में मज़दूरनि खे मुनज़्ज़म कयो। PIA जे मुलाज़िमनि, रेलवे वर्करनि, कराची पोर्ट जे मज़दूरनि ऐं ॿियनि सनती इदारनि जे पोरियतनि तारीख़ी हड़तालूं कयूं। उन्हनि हड़तालुनि मुल्क जी मुआशी सरगर्मियुनि खे मुतासिर कयो ऐं हुकूमत ते वॾो सियासी दबाव विधो। शागिर्दनि जे एहतजाजनि ऐं मज़दूरनि जी तहरीकुनि गॾिजी हिकु अहिड़ी अवामी लहर पैदा कई, जंहिं अयूबी आमरियत जे बुनियादनि खे लोॾे छॾियो। 1968 ऐं 1969 जी अवामी तहरीक दौरान पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में लखें माण्हू रस्तनि ते निकिरी आया। आख़िरकार वधंदड़ अवामी दबाव, सियासी मुज़ाहिमत ऐं मज़दूरनि जी मुसलसल जदोजहद सबबि अयूब ख़ान इक़्तिदार बरक़रार न रखी सघियो ऐं 25 मार्च 1969 ते इस्तीफ़ा ॾेई इक़्तिदार जनरल याहिया ख़ान हवाले करे छॾियो। अयूबी आमरियत जे ख़ात्मे में शागिर्दनि, मज़दूरनि, ट्रेड यूनियननि ऐं खाबी धुर जे सियासी कारकुननि जो किरदारु पाकिस्तान जे जमहूरी जदोजहद जी तारीख़ जो हिकु अहम बाब सम्झो वञे थो। सियासी जदोजहद जे उन्हनि तारीख़ी सालनि दौरान सिंध में वन यूनिट ख़िलाफ़ असराइती तहरीक हलाई वई, जंहिं में कौमपरस्त ऐं तरक़ी पसंद कारकुननि पाण मल्हायो। उन्हनि सालनि दौरान 1967 में लाहौर में डॉक्टर मुबशर हसन जी रिहाइशगाह ते हिकु अहम ऐं तारीख़ी गॾिजाणी थी, जंहिं में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं खाबी धुर सां लाॻापियल जे रहीम, महराज मोहम्मद ख़ान, डॉक्टर मुबशर हसन, बाबाए सोशलिज़म, शेख मोहम्मद रशीद समेत तरक़ी पसंद अॻवान गॾु थिया। उन्ही गॾिजाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बुनियाद रखण जो फ़ैसिलो कयो वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे पार्टी जो चेयरमैन ऐं जे रहीम खे जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। उन्हनि तरक़ी पसंद सियासी अॻवाननि ऐं कारकुननि पीपल्स पार्टी जे नज़रियाती ढांचे खे तरतीब ॾियण में बुनियादी किरदारु अदा कयो। अॻिते हली उन्हनि अॻवाननि ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो विच में नज़रियाती ऐं सियासी इख़्तिलाफ़ पैदा थिया। उन्हनि जो मौक़िफ़ हो त भुट्टो इक़्तिदार में अचण खां पोइ पार्टी जी सोशलिस्ट ऐं तरक़ी पसंद प्रोग्राम खां हटी वियो आहे। उन्हनि इख़्तिलाफ़नि जे नतीजे में केतिरनि ई अॻवाननि खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो। जे रहीम जहिड़े सीनियर सियासतदान खे गिरफ़्तार करे ज़हनी ऐं जिस्मानी टार्चर जो शिकार बणायो वियो। कम्युनिस्ट पार्टी जनरल ज़ियाउल हक़ जी आमरियत ख़िलाफ़ बि मुहादो अटकायो। पार्टी जमहूरियत जी बहाली वारी MRD तहरीक में पिणु भरपूर हिस्सो वरितो। उन जदोजहद दौरान केतिरनि ई कम्युनिस्ट कारकुननि गिरफ़्तारियूं ॾिनियूं ऐं सख़्त रियासती दबाव खे मुंहुं ॾिनो। जनरल ज़िया जे आमरियती दौर में खाबी धुर ख़ासि तौर ते कम्युनिस्ट पार्टी अताब हेठि रही। जनरल ज़िया जे दौर में कम्युनिस्टनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थी। ॼाम साकी, शहीद नज़ीर अब्बासी, प्रोफेसर जमाल नक़वी, सुहेल सांगी, शबीर शर, बदर अबड़ो, कामरेड अमरलाल ऐं ॿियनि ते फ़ौजी अदालतुनि में केस हलाया विया। असल में इहो साइक्लो स्टाइल ते निकिरंदड़ पंफलेट केस हो, जेको बाद में ॼाम साकी केस तौरु मशहूरु थियो। 1978 में वफ़ाक़ी जांच इदारे FIA कम्युनिस्ट अॻवान ॼाम साकी खे गिरफ़्तार कयो ऐं कराची में 2 घरनि ते छापा हया विया। ॼाम साकी ख़िलाफ़ फ़ौजी हुकूमत पारां 1980 में हिकु ख़ासि ट्रायल क़ाइमु कयो वियो। ही पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी ख़िलाफ़ ॿियो वॾो केस हो। इन खां अॻु 1950 में रावलपिंडी साज़िश केस हली चुको हो। ॼाम साकी केस में बेनज़ीर भुट्टो, ख़ान अब्दुल वली ख़ान, गौस बख्श बिज़ंजो, महराज मोहम्मद ख़ान ऐं ॿिया बचा जे शाहिद तौरु पेश थिया। 27 मार्च खां 29 मार्च 1983 ताईं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा बयान कलमबंद थिया। बेनज़ीर भुट्टो ॼाम साकी जे दिफ़ा में समरी मिलिट्री कोर्ट आॾो बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त मां फ़ौजी अदालतुनि खे तस्लीम नथी करियां। हिन वधीक शाहिदी ॾींदे चयो त ॼाम साकी रियासत जो हिकु मुहिब वतन शहरी आहे। हिन ॼाम साकी खे फ़ौरी आज़ादु करण जो मुतालबो कयो। ॼाम साकी केस जे हिकु ॿिए अहम अॻवान सुहेल सांगी जो तालुक़ बि
छाछरे सां हो। हू जाम साकी जो वेझो अज़ीज़ आहे। सोहेल सांगी जी कम्युनिस्ट पार्टी में शमूलियत जो सफ़र सिंध जी शागिर्द सियासत ऐं खाबी धुर जी तहरीक जो हिकु अहम बाब आहे। संदसि सियासी शऊर जो बुनियाद छाछरे में मैट्रिक जी तालीम दौरान ई पियो, जिते थर जे ॾुकार, गुरबत ऐं समाजी महरूमियुनि खेसि अॻी सोशलिस्ट सोच ॾांहुं माइल करे छॾियो हो। बाद में हिन मुस्लिम कॉलेज हैदराबाद में दाख़िला वरिती, जिते संदसि फ़िक्री लाॻापा वधीक मज़बूत थिया। हैदराबाद पहुचण खां पोइ हू कुझु वक़्तु पंहिंजे वेझे अज़ीज़ जाम साकी वटि रहियो, जेको उन वक़्तु हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन जो सरगर्म अॻवान ऐं अंडरग्राउंड कम्युनिस्ट पार्टी सां लाॻापियल हो। उन दौर में मीर थेबो, महर हुसैन शाह, नदीम अख्तर ऐं हिदायतुल्ला जहिड़ा शागिर्द अॻवान पिणु सियासी तहरीक जो अहम हिस्सो हुआ। जाम साकी सोहेल सांगी खे उन वक़्त जे कम्युनिस्ट कारकुन छगन चारण सां मिलायो, जेको कम्युनिस्ट पार्टी सां लाॻापियल क़ौमी किताब घर जो संभालींदड़ हो। इहो किताब घर पार्टी जे फ़िक्री ऐं तंज़ीमी मर्कज़ तौरु कमु कंदो हो, जिते तरक़ी पसंद अदब ऐं सियासी शऊर खे वधायो वेंदो हो। उतां सोहेल सांगी जी बाक़ाइदा तौरु कम्युनिस्ट पार्टी सां वाबस्तगी शुरू थी ऐं हू मुकमल तौर ते होल टाइम पार्टी कारकुन बणिजी वियो। 4 मार्च 1967 खां पोइ वारो उहो दौरु संदसि सियासी ज़िंदगी में हिकु नए मोड़ जी हैसियत रखे थो, जॾहिं हिन अमली तौरु पार्टी कम खे पंहिंजो मुकमल वक़्तु ॾिनो। 1970 जी आम चूंडुनि में जॾहिं कम्युनिस्ट पार्टी जाम साकी खे थरपारकर ज़िले मां क़ौमी असेंबली जी सीट ते राणा चंदर सिंह ख़िलाफ़ उम्मीदवार बणायो त सोहेल सांगी खे उन इलेक्शन में इलेक्शन ऑफिस जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो हो। जाम साकी पंहिंजी समूरी सियासी जदोजहद बावजूदि इहो मुक़ाबिलो खटे न सघियो, पर इहा मुहिम सिंध जे शागिर्द ऐं खाबी धुर जी सियासत में हिकु अहम सियासी तजुर्बो बणिजी वई। सोहेल सांगी मजमूई तौर ते 5 साल जेल काटियो। कैद दौरान हिन जा 62 ॾींहं पुछा गाछा ऐं टार्चर कैंप में गुज़रिया ऐं 16 महीना कैद तनाही में रहणो पियो। सोहेल सांगी सीनियर सहाफ़ी सां गॾु सिंध यूनिवर्सिटी में तदरीसी शोबे सां बि लाॻापियल रहियो। जाम साकी केस जो हिकु ॿियो अहम किरदारु शबीर शर 4 अप्रैल 1956 ते ज़िले ख़ैरपुर मीरस जे तालके मीरवाह जे हिकु नंढड़े ॻोठ मेंघो फ़क़ीर शर में जनम वरितो। संदसि ज़िंदगी शुरूआति खां ई जदोजहद, शऊर ऐं मुज़ाहिमत जी सियासत सां जुड़ियल रही। 1969 में हिन वन यूनिट ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक में हिस्सो वठी सियासी सफ़र जी शुरूआति कई। बाद में जनरल ज़ियाउल हक़ जे मार्शल ख़िलाफ़ मुज़ाहिमती जदोजहद में सरगर्म रहियो। 1980 में खेसि जनरल ज़िया जे फ़ौजी हुकूमत गिरफ़्तार कयो। जाम साकी केस में संदन साथियुनि शहीद नज़ीर अब्बासी, जाम साकी, सोहेल सांगी, बदर अबड़ो, प्रोफेसर जमाल नकवी, कमाल वारसी, डॉक्टर जबार खटक ऐं कामरेड अमरलाल सां गॾु कोर्ट मार्शल कयो वियो। शबीर शर ऐं कमाल वारसी खे 7 साल कैद जी सज़ा ॾिनी वई। 7 सालनि जी ड्रिघी कैद खां पोइ हू आज़ादु थियो। आज़ादु थियण बाद हिन पंहिंजी ज़िंदगी जो रुख़ सहाफ़त ॾांहुं मोड़े छॾियो। 1993 में हिन वकालत जे पेशे खे अख़्तियार कयो। हू हिकु सुठो लेखक बि आहे। संदसि छपियल किताबनि में सफ़रनामा ऐं जेल डायरियूं शामिल आहिनि। प्रोफेसर जमाल नकवी पाकिस्तान जी कम्युनिस्ट तहरीक जे अहम अॻवाननि, दानिशवरनि ऐं उस्तादनि मां हिकु हो। 1980 में जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में जाम साकी केस दौरान खेसि गिरफ़्तार कयो वियो। उन वक़्तु हू कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल हो। कैद मां आज़ादु थियण खां पोइ बि हिन मुल्क छॾण खां इनकार कयो ऐं जमहूरी ऐं पुरअमन सियासत जो हामी रहियो। प्रोफेसर जमाल नकवी तदरीस सां बि वाबस्ता रहियो ऐं पंहिंजे फ़िक्री, सियासी ऐं अदबी ख़िदमतुनि सबबि पाकिस्तान जे तरक़ी पसंद तहरीक में अहम हैसियत रखे थो। जाम साकी केस जो हिकु ॿियो अहम किरदारु बदर अबड़ो सिंध जो नामियारो मुहक़िक़, लेखक, सफ़रनामा निगार ऐं लुग़त नवीस आहे, जंहिं पंहिंजी लिखणियुनि वसीले सिंध जी तारीख़, तहज़ीब, जाग्राफ़ी, ॿोली ऐं लोक वरसे ते अहम कमु कयो आहे। हू नामियारे अदीब ऐं जज जमाल अबड़ो जो फर्ज़ंद आहे, जेको सिंधी अदब में पंहिंजो मुनफ़रिद मक़ाम रखे थो। बदर अबड़े खे बि मशहूर जाम साकी केस में ॿियनि साथियुनि सां गॾु कोर्ट मार्शल कयो वियो। बदर अबड़ो जो शुमार उन्हनि लेखकनि में थिए थो जन सहाफ़त, तहक़ीक़ ऐं सफ़रनामे खे गॾु खणी सिंध जी समाजी ऐं सक़ाफ़ती हालतुनि खे दस्तावेज़ी अंदाज़ में पेश कयो। संदसि लिखणियुनि में मुशाहिदे जी गहराई, तारीख़ी हवाला ऐं साइंसी अंदाज़ ऐं फ़िक्र वाज़े नज़र अचे थो। हिन MRD जी तहरीक ते बि शानदार किताब लिखी उनखे तारीख़ जो हिस्सो ठाहे छॾियो। जाम साकी केस जे ॿियनि किरदारनि में डॉक्टर जबार खटक सिंधी सहाफ़त जी दुनिया में
वॾो नालो कढियो आहे। हिन कंप्यूटर ते पहिरीं सिंधी अख़बार अवामी आवाज़ शाया कई।